मुझे हिकिड़ो मौलाना साहब सां सवाल है। तकरीबन असांजे कल्चर में ज़्यादातर असां भेनरुनि खे हक़ नथा ॾियूं, उन्हनि जा हक़ गज़ब था कयूं। त उन्हनि जे मथां अगरि असांखे थोरो इन मामले ते रोशनी विझो त तव्हांजी महिरबानी थींदी। भेण जा भी हुकूक इस्लाम रखी है, भाउ जा भी रखी है, बाल बच्चे जा, माँ बाप जा, भेण जा हुकूक आहिनि, सभिनी जा हुकूक आहिनि। भेण जा भी जेका हुकूक आहिनि वो अदा करना ज़रूरी आहिनि। आमतौर ते ही मुश्किल अचे थी जॾहिं के वालिद जो पीउ जो इंतकाल थी वञे थो त जो तरको तक़सीम थिए थो, विरसो, उहो मतिलबु भेण खे दीन में कोताही करनि था न, इन्हनि जा हुकूक जेका आहिनि न ही दबाए गिननि था, ये हराम है। कुरान करीम इन्हनि जा हुकूक बयान करी है, ये हक़ ॾियणो ये फर्ज़ है भेण जा हुकूक जो। तो अहिड़ो मौक़ो अचे कि कंहिंजो इंतकाल थी वञे त दारुल इफ्ता अहले सुन्नत अवां जी रहनुमाई लाइ मौजूद आहे, तो उन्हनि सां रुजू करे कि इनजी तक़सीम कीअं करणी है। त जेका हुकूक मतिलबु उलमा ॿुधाइनि उन्हनि हुकूक जे मुताबिक़ इन्हनि जी मतिलबु तक़सीम करी वठे।